हैदराबाद साफ़को तरफ़ां नए साल 2025 जी तक़रीब को ठाही वई, जंहिंमें ग्रुप जे सरबराहनि समाजी भलाई, तालीम, सिहत, ज़राअत ऐं कारोबार समेत मुख़्तलिफ़ शोबनि में साफ़को जे कमनि बाबति जाइज़ो ऐं नए साल लाइ पंहिंजे तइ कयल मक़सदनि ऐं हदफ़नि जो ख़ाको पेश कयो। साफ़को हेड ऑफ़िस हैदराबाद में मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे साफ़को जे बानी ऐं सरवाण सुलेमान जी अबड़ो चयो त असां कंहिं बि क़िस्म जे कमतरी या बड़तरी वारे अहसास जो शिकार न आहियूं। चाहियूं था त मुल्की ऐं आलमी सतह ते वधि खां वधि माण्हुनि जी ख़िदमत कयूं ऐं असांजे इल्म ऐं तजुर्बे मां माण्हुनि जूं जेके उम्मीदूं आहिनि उन्हनि ते पूरा लाहूं। हुन जो त वक़्तु अची वियो आहे त नौजवान क़यादत खे सलाहियतूं मञण जो मौक़ो ॾिनो वञे। नौजवाननि वटि जज़्बो ऐं सीनियरनि वटि तजुर्बो आहे। इन ॿिन्ही खे गॾाए अॻिते वधण सां कामयाबी यकीनी बणिजी पवे थी, जंहिंजो वॾो मिसाल तव्हांजे अॻियां साफ़को आहे, जंहिं जा 3 इदारा ॾींहे पर ॾींहे में बहस हेठि ईंदा रहनि था ऐं मुल्की ऐं बैनुल अक़वामी आवाज़ में साफ़को आवाज़ बि शामिल थिए थो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।